माण्हू बेनमाज़ी नमाज़ न पढ़ंदो, दीन खां जॾहिं परे हूंदो, पंहिंजे कारोबार में लॻियलु हूंदो न, त उनखे इन्वेस्ट वॾी ईंदी आहे, पैसा तमामु वॾा कमाईंदो आहे। पर इहो कंहिं तरीक़े सां नमाज़ में जीअं ईंदो न, नमाज़ अची करे पाबंदी सां पढ़णु शुरू कयईं, हाणे इन जो पैसो जेको आहे न थोरो किलत वारो थींदो वेंदो, कमाई थोरी थोरी थींदी वेंदी। पर जेकॾहिं अञा बि जेको मज़बूती सां हले थो, वरी जेके सुनत ॾाढी रखी मथे ते जेको पटको पातईं ऐं पको वज़म कयईं, जेको हाणे शरीअत जे मुवाफ़िक़ जेके ज़िंदगी गुज़ारींदुमि, इन जे मथां अञा तकलीफ़ घणियूं वेंदियूं, कारोबार बंदि थी वेंदुसि, कॾहिं कॾहिं पंहिंजे दुकान ते कोई बीहारींदुसि बि न, पोइ अची करे परेशान थींदो, शैतान ने ख़्यालात ॾींदो, यार तूं नमाज़ न पियो पढ़े, नबी जो तरीक़ो तोखे न हुयो, केतिरो तोखे तो वटि पैसो हुयो, ऐं हाणे जॾहिं तूं नमाज़ बि पढ़ेंदो ऐं तूं ॾाढ़ी बि रखी आहे, तो वटि पैसो आहे बि न। हे शैतान जो वॾे में वॾो जेको धोखो आहे। अल्लाह ताला फरमाए तव्हांखे ज़रूरु असां आज़माईंदासीं, मां ॿाहिरि दोस्तो दीन जे मथां हलंदासीं न, दीन जे मथां हलंदा तकलीफ़ूं लाज़िमी ईंदियूं, मुशक़त लाज़िमी ईंदी। इन मुशक़त खां बाद में जेको आहे न, अल्लाह ताला आसानी अता फरमाईंदो आहे।